ऐं असां पंहिंजो दिलि ते हथु रखूं असां इंसान जी कहिड़ी हैसियत आहे। को दोस्त हुजे कंहिं जॻह ते हुनजा के ॾेती लेती मामलात हुजनि, तव्हांखे मूंखे उहो ज़ामिन बनाए, गवाह बनाए ऐं टाइम ते जेकर उन सां वहिंवार न करे त असां पाण पुछूं त असांजा उन जे बारे में कहिड़ा ख़्यालात हूंदा। यार तो मूंखे बदनाम करे छॾियो, तो मूंखे ख्वार करे छॾियो, मूंखे रुसवा करे छॾियो, असांजी ज़िंदगी जा तालुकात ख़तम थी वेंदा आहिनि। छो फलां जॻह ते तो मूंखे जॾहिं ज़ामिन बनायो आहे, शायदि मूंखे रखियो अथई, त पोइ उन जॻह ते तो उन सां उसूली वहिंवार छो कोन कयो आहे। ही इंसान जी हैसियत है। रब जी ज़ात गयूर है, अल्लाह जी ज़ात बेमिसल है। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बाद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुहर्रिमू तय्यिबाति मा अहल्लल्लाहु लकुम वला तअतदू इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु हलालन तय्यिबा वश्कुरू निअमतल्लाहि इन कुंतुम इय्याहु तअबुदून। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना वअल्लिमना मा यनफ़अुना वज़िदना इल्मा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न तय्यबन वासिअन व अमलन मुतक़ब्बला। रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मा व रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी हमद सना बुजुर्गी ऐं किबरियाई अल्लाह तबारक व तआला जी ज़ात लाइ जुगाए, जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक़ माबूद बरहक़ आहे। बेशुमार दुरूद सलाम हुजनि अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी ते, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾिस ॾिनो। मुख़्तसरन हम्द व सना खां बाद अल्लाह तबारक व तआला असां इंसान खे हिकु वॾे शरफ़ ऐं एज़ाज़ सां अल्लाह तबारक व तआला पैदा कयो आहे। उहो एज़ाज़, उहो शरफ़, उहा फ़ज़ीलत अल्लाह तबारक व तआला काइनात में कंहिं बि ॿी मख़लूक़ खे नाए नसीब कई। जेका फ़ज़ीलत, जेको शरफ़, जेको मक़ाम, जेका हैसियत अल्लाह ताला असां इंसान खे ॾिनी आहे। इंसान जी हैसियत इन खां वधीक छा थी सघे थी जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मुक़र्रब मख़लूक़ मलाइकनि खे बि हिन इंसान जे साम्हूं झुकाए करे ॾेखारियो। वइज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबर व कान मिनल काफ़िरीन। इहो इंसान जी हैसियत इन मां ज़ाहिर थिए थी जो अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे बि हिन इंसान जे साम्हूं झुकाए करे इहो साबित कयो त इंसान जी हैसियत अञा वधीक आहे। ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला इंसान खे इल्म, सम्झ ऐं ॼाण एतिरी त अल्लाह ताला नसीब करे छॾी
जो मलाइक जॾहिं इंसान के मुक़ाबले में इल्म के मैदान में अचन था, क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। जॾहिं इल्म के मैदान में इंसान के सामूं मलाइक ला जवाब थींदा, चवनि अल्लाह तूं पाक आहीं। यानी पंहिंजी इंसान के इल्म के हैसियत से वधीक समझनि था। एडो वॾो एज़ाज़ अल्लाह ताला इंसान के ॾिनो। मैं ख़लक़तहू बियदैया, इंसान के मूं पंहिंजे हथनि सां पैदा कयो। ज़मीन ते मोकिलियईं। ज़मीन ते मोकिलण खां पोइ बि अल्लाह तबारक व तआला इंसान के इन शइ जी यकीन ॾियारी है तो हिन पूरी कायनात में जेके भी शयूं पैदा कयूं उहे इंसान तुंहिंजे फ़ाइदे जे लाइ। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशा वस्समाअ बिनाअ वअनज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिन समराति रिज़्क़न लकुम। मैं इंसान ज़मीन तुंहिंजे लाइ पैदा कई अथव। ज़मीन के विछाणो तुंहिंजे लाइ पैदा कयो। इन आसमान के छत तुंहिंजे लाइ बनाई। इन्ही मज़ा बरसात जो बंदोबस्त करे हिन ज़मीन के अंदरां रिज़्क़ ऐं रोज़ी जो बंदोबस्त तुंहिंजे लाइ कयो। ये सभई एज़ाज़ अल्लाह तबारक व तआला इंसान के ॾिना। उन इंसान के हिन ज़मीन के मथां अल्लाह तबारक व तआला ईअं खाली फज़ूल कोन छॾे ॾिनो आहे। जॾहिं हेॾो वॾो एज़ाज़ आहे, हेॾी वॾी अल्लाह ताला हिकिड़ी क़िस्म जी हैसियत इंसान खे ॾिनी आहे, त पोइ उन जे लाइ कुझु उसूल बि आहिनि, कानून बि आहिनि। अल्लाह ताला उनखे ज़िंदगी गुज़ारण जा कुझु ज़ाब्ता ऐं उसूल बि सेखारिया आहिनि। त जॾहिं सभु कुझु तुंहिंजे लाइ आहे त पोइ तोखे इन ज़मीन जे मथां ज़िंदगी गुज़ारणी आहे, पर कानून मुताबिक़, उसूल मुताबिक़, एक तरीक़े मुताबिक़। अल्लाह ताला जो निज़ाम आहे। हर शइ में अल्लाह तबारक व तआला इंसान के उसूल सेखारिया। जिंदगी जो वो मोड़ ना है, वह जगह ना है, वो मौक़ो ना है जैं जगह ते इंसान जी इस्लाम रहनुमाई न कई हुजे। ॼमण खां वींदे मरण ताईं, वफ़ात खां बाद में उन जे जनाज़े जा मसइला आहिनि, क़ब्र में दफ़न करण जा मामला आहिनि, ऐं उन क़ब्र जे हवाले सां दफ़न करण खां पोइ बि क़ब्र खे फज़ूल कोन छॾे ॾिनो आहे। इस्लाम त उन जगह ते रहनुमाई कई है, तो उन क़ब्र थियण खां पोइ उन जे लाइ छा छा कानून आहिनि, उते केरु वञी सघे थो, केरु कोन थो वञी सघे। जेकर उते को वञे थो तो उन जे लाइ कहिड़ो तरीक़ो जाइज़ है, कहिड़ो तरीक़ो जाइज़ ना है। यानी इस्लाम इंसान जी ज़िंदगी में हर मोड़ ते रहनुमाई कई है। उन करे अल्लाह तबारक व तआला जेको असांखे पैगम्बर ॾिनो सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सिर्फ़ हिकिड़ी मस्जिद जे मुसल्ले जे इमाम कोन हुआ। अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका दावत हुई, अल्लाह जे नबी जी जेका तबलीग है, जेका इंसान के अहकाम सेखारण जा मामला आहिनि, जिंदगी के हर फील्ड में अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कम कयो है। अल्लाह के पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला हिकिड़ो मिसाली शख्सियत बनायो है। मिसाली शख्सियत सिर्फ नमाज, रोज़े, ज़कात, हज में न, जिंदगी के अंदर जेके भी इंसान जा मामलात आहिनि, चाहे वो इंसान पंहिंजे घर जा मामलात, पर्सनल मामलात आहिनि, चाहे दोस्तनि जा मामलात आहिनि, कारोबार जा मामलात आहिनि, जिंदगी के अंदर सब का मुश्किल तरीन मोड़ जंग जो मैदान है, जै जगह ते इंसान जो हर सेकंड कीमती होंदो है। मिनट वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सेकंड इंसान जे लाइ कीमती होंदो है। साम्हूं दुश्मन जेको आहे उहो तोखे ख़त्म करण आयो आहे, उहो तोसां कंहिं क़िस्म जी कंप्रोमाइज़ करण कोन आयो आहे, तोसां उहो विढ़ण जे लाइ आयो आहे, तुंहिंजे खून जो प्यासी आहे। इस्लाम उन जगह ते बि अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जगह ते बि तव्हां असांजी रहनुमाई कई है। दुश्मन सां बि विढ़णो आहे त उनजो तरीक़ो छा आहे, जंग के मैदान में कहिड़ा कहिड़ा उसूल है, कंहिंखे इंसान क़त्ल करे सघे थो, औरत खे क़त्ल ना आहे करणो, ॿार आहे, या इन हवाले से कहिड़ी इबादतगाह ते हमलो कोन्हे करणो। यानी जॾहिं मुश्किल तरीन मोड़ है, जिहाद जो मैदान, जंग जो मैदान, इस्लाम असांखे उन जगह ते अकेलो कोन छॾियो आहे। त तव्हांजी मर्ज़ी है बस दुश्मन का जंग खटणी है, तव्हांजी मर्ज़ी है न, जंग दुश्मन का खटणे, लेकिन कानून मुताबिक़, उसूल मुताबिक़। इस्लाम जॾहिं इन जगह ते बि कानून मां हथ ना है असांखे कढायो, ज़िंदगी जे कंहिं मोड़ ते बि असांखे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ना है रहणो। इहो असांखे ज़हन में रखणु घुरिजे। दीन इस्लाम को इबादतगाह ते महदूद दीन कोन है। दुनिया के अंदर जेके मज़हब आहिनि, तो मुतालो करे ॾिसो, जेके भी दुनिया के अंदर मज़हब मुसल्ले जा इमाम आहिनि, उन जगह ते अल्लाह जो पैगम्बर ख़तीब आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डॉक्टर जी हैसियत सां बचनि था, अल्लाह जो पैगम्बर जजमेंट जा फ़राइज़ सां अंजाम ॾियनि था, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक फौजी अगवान के हवाले से दुनिया के अंदर एक मिसाली शख्सियत पंहिंजो किरदार ॾेखारीनि था। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में कारोबार किया है,
अल्लाह जो पैगंबर दोस्तनि सां गॾु दोस्त आहिनि। नबी अलैहिस्सलाम के घर जे अंदर घर जी अॻुवाणी कनि था। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बच्चनि जे लाइ औलाद जे लाइ हिकु बहितरीन वालिद जी हैसियत सां दुनिया जे अंदर नमूदार थियनि था। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे हर मोड़ में रहनुमाई कई आहे। जॾहिं ज़िंदगी जे अंदर हर मोड़ में रहनुमाई कयल आहे, दुनिया जे अंदर सभ खां वॾो इंसान जो मामला हूंदा आहिनि, उहे इंसान जे पंहिंजे रोज़ी जा मामला हूंदा आहिनि। दुनिया जे हिसाब सां इंसान जे कारोबार जा मामलात हूंदा आहिनि। जॾहिं इस्लाम असांखे कंहिं बि जॻह ते अकेलो नाहे छॾियो, त पोइ कारोबार में असांखे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कॾहिं बि नाहे छॾियो। दीन इस्लाम असांजी रहनुमाई कई आहे। इंसान जेको रिज़्क़ खाए थो, पंहिंजे पेट जे अंदर जेको इंसान जो गिरा वञे थो, अल्लाह तबारक व तआला असांखे उसूल ऐं कानून ॿुधाए करे अल्लाह जे पैगंबर जे ज़रिए सां असांखे इन शइ जो पाबंद बनायो आहे त इंसान जे पेट में हिकु लुक़्मो बि ज़ुल्म जो न वञे, हिकु लुक़्मो हिकु गिरा बि इंसान जे पेट में हराम जो न वञे। हलाल रोज़ी इंसान कमाए। असांजे मुआशिरे में हिकु ग़लति क़िस्म जी ज़हनियत आम आहे त बाबा दीन जो ताल्लुक़, मज़हब जो ताल्लुक़ सिर्फ़ु मस्जिद ताईं आहे। मस्जिद में दीन आहे, ॿाहिरि चवंदा बाबा कारोबार करिणो आहे। हाणे कारोबार असांजी मर्ज़ी आहे, जीअं बि करियूं। कारोबार में थोरी दीन हलंदो, कारोबार में थोरी मज़हब हलंदो। मज़हब खाने इबादतगाह ते महदूद आहे। मस्जिद ते मज़हब खे रख, मदरसे ते मज़हब खे रख, लेकिन दुकान में तुंहिंजो मज़हब न हलंदो। इहा ग़लति सोच आहे, इहा ग़लति सोच आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायुमि, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कारोबार कयो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारोबार कयो आहे। ईअं न आहे। दीन इस्लाम हमेशह इंसान खे हिकिड़ो विच वारो रस्तो ॾेखारियो आहे। इस्लाम कॾहिं बि इंसान खे ईअं कोन चयो आहे त तूं ज़िंदगी सॼी अल्लाह जे घर जे लाइ वक़ुफ़ करे छॾ। न पंहिंजे औलाद जा हक़, न पंहिंजे घर वारनि जा हक़, कॾहिं बि न। दीन इस्लाम इन क़िस्म जे हिकु क़िस्म जी सूफ़ियत जो बि इनकार कयो आहे। असां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी में मामला पढ़ी ॾिसूं। अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं कंहिं क़िस्म जी शिकायत अचे थी, अल्लाह जे नबी फलाणे माण्हू इन क़िस्म जो वाइदो कयो आहे, ज़िंदगी सॼी रोज़ा रखंदुसांव। ॿिए चयो त अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं ॻाल्हि अचे थी, फलां शख़्स चयो आहे त आउं ज़िंदगी सॼी शादी कोन कंदुसांव। ला तज़व्वजु निसा, शादी कोन कंदुसि। छो? अल्लाह जी इबादत जे लाइ टाइम ॾींदुसांव। ॿिए चयो त ज़िंदगी सॼी आउं राति जो आराम कोन कंदुसि, आराम कोन कंदुसि। छाजे लाइ? सॼी राति ऐं रब जी बंदगी कंदुसांव। अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं जॾहिं इहो अमल अचे थो, अल्लाह जे नबी जे साम्हूं जॾहिं इन क़िस्म जी कंप्लेन अचे थी, अल्लाह जो पैगंबर ईअं कोन थियो ठीकु आहे अमल करिणो आहे, ज़िंदगी अल्लाह ताला जी इबादत जे लाइ। न, नबी साईं घुरायो उनखे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सम्झायो। अल्लाह जो नबी फरमायो त आउं अल्लाह जो नबी आहियां, मूंखे अव्हां खां वधीक अल्लाह जो डपु आहे, मूंखे वधीक अल्लाह जो ख़ौफ़ आहे। तंहिंजे करे मूं शादियूं कयूं अथमि ऐं राति जो आराम बि करियां थो, अल्लाह जी इबादत बि करियां थो। ऐं फ़र्ज़ी रोज़नि खां सवाइ नफ़ली रोज़ा कॾहिं रखंदो या रोज़ा कॾहिं छॾे ॾींदो या। पाण अलैहिस्सलाम फरमायो, मन रग़िब अन सुन्नती फलैसा मिन्नी। जंहिं बि शख़्स मुंहिंजे इन सुन्नत खां, मुंहिंजे तरीक़े खां, मुंहिंजे मनज खां मुंहुं मोड़ियो, उनजो मूं सां को ताल्लुक़ कोन्हे। ऐं नबी अलैहिस्सलाम जिन काफ़ी जॻह ते ईअं थिए थो न, कंहिं जॻह ते अल्लाह जे नबी जे साम्हूं शिकायत, अल्लाह जे पैगंबर सां फलाणो शख़्स आहे सॼी राति इबादत करे थो, सॼी राति इबादत करे थो, राति जो सुम्हे ई कोन थो। पाण उनखे सम्झाइनि था त तुंहिंजे जिस्म जो तो ते हक़ आहे। यानी इस्लाम असांखे विच वारो रस्तो ॾेखारियो आहे। सॼी ज़िंदगी इंसान दुनिया खां कटिजी करे हिकु तरफ़ थी वञे, न, कॾहिं बि न। इंसान खे अल्लाह जे नबी सम्झायो आहे तो ते अल्लाह जी बंदगी, हुकूकुल्लाह अदा करणा आहिनि, हुकूकुल इबाद जा मामलात बि आहिनि। तो ते पंहिंजे जिस्म जो बि हक़ आहे, घर वारनि जो बि हक़ आहे, दोस्तनि जो बि हक़ आहे। हर शइ खे पंहिंजो टाइम ॾे, इबादत खे इबादत जो टाइम ॾे, निमाज़ खे निमाज़ जो टाइम ॾे, कारोबार खे पंहिंजो कारोबार जो टाइम ॾे। कॾहिं बि इएं न थिए जो टाइम आहे इबादत जो ऐं तूं करी लो कारोबार। घर वारनि खे पंहिंजो टाइम ॾे, पंहिंजे औलाद खे पंहिंजो टाइम ॾे, दोस्तनि खे पंहिंजो टाइम ॾे। इंसान जॾहिं पंहिंजे टाइम जी, वक़्त जी मैनेजमेंट कंदो, यकीन इंसान कामयाबु आहे। इन जे करे अल्लाह जे पैगंबर अल्लाह ताला क़ुरान करीम में न सभ खां वधीक ज़िक्र छाजो कयो आहे? वक़्त जो कयो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में इंसान खे सम्झाइण जे लाइ ये कसम खयां आहिनि न, वक़्त जो कसम घणो कयो, वल असर वल लैल वल नहार वल ज़ुहा वल फज्र। अल्लाह ताला क़ुरान करीम में टाइम जो कसम घणो कयो आहे, छो त इंसान हर शइ खे पंहिंजो टाइम ॾे। त ईअं न आहे जो हिकु इंसान कारोबार खे ग़लति सम्झी करे ज़िंदगी सॼी मस्जिद कुंड जे वेही रहे। न, कारोबार बि इंसान खे करिणो आहे। इंसान खे मामलात दुनिया जे अंदरि माली मामलात हल करणा आहिनि। ऐं अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जेको असांखे उसूल सेखारिया आहिनि, उन में इहा पाबंदी कई अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जे हुकुम सां त इंसान जॾहिं बि कारोबार करे थो, उन कारोबार में इंसान जे जिस्म में, इंसान जे पेट में हराम जो हिकु लुक़्मो बि न वञे। अल्लाह ताला क़ुरान करीम में हिकु जॻह ते न, खोड़ सारियुनि जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़ सां, मुख़्तलिफ़ अल्लाह ताला ज़ावियनि सां असां इंसान खे सम्झायो आहे। या अय्युहन नास कुलू मिम्मा फ़िल अर्ज़ि
हलालन तय्यबा वला तत्तबिउ खुतुवात शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। अल्लाह ताला फरमाए इंसानो ज़मीन जे अंदर जेका बि शइ हलाल तरीक़े सां ऐं पाकीज़ा शयूं तव्हां इस्तेमालु करियो। ऐं शैतान इंसान खे हलाल खां साइड ॾे कंदो आहे, हराम खाराइण जी कोशिशि कंदो आहे। तंहिं करे फरमाई तव्हां शैतान जे पोयां न लॻो, छो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। शैतान तव्हांजो पधरो वाज़े चिटो दुश्मन आहे, दुश्मन खे दुश्मन ई वठिबो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में ॿी जॻह ते फरमाई यसअलूनका माज़ा उहिल्ल लहुम। अल्लाह जे नबी सलाम तोखां पुछनि दादा कहिड़ी शइ हलाल आहे, उन्हनि खे ॿुधाए कुल उहिल्ल लकुम तय्यबात। अल्लाह जे नबी उन्हनि खे ॿुधाए हर पाकीज़ा शइ इंसान जे लाइ जेका शइ हलाल आहे न उहा पाकी शइ हूंदी, इंसान जे जिस्म जे हवाले सां फ़ाइदेमंद हूंदी आहे। अल्लाह ताला फरमाए ॿी जॻह ते अल्लाह तबारक व तआला फरमायो त इंसान जे लाइ फकुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु हलालन तय्यबा वश्कुरू निअमतल्लाहि इन कुंतुम इय्याहु ताबुदून। जेकॾहिं तव्हां रब जी बंदगी करियो था न त पोइ तव्हांखे रोज़ी हलाल ऐं पाकीज़ा खाराइणी आहे। अल्लाह तबारक व तआला कंहिं जॻह ते फरमायो नबी अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदरि इहे मुख़्तलिफ़ अंदाज़ में इंसान खे असांखे सम्झायो आहे त इंसान खे हमेशह हलाल ऐं पाकीज़ा रोज़ी खाइणी आहे। हलाल ई इंसान जे लाइ कारोबार ज़रूरी आहे, छो त हराम जॾहिं बि इंसान पंहिंजे पेट में खाईंदो आहे त उन सां सभ खां पहिरियों नुक़सानु इंसान जे दीन जो थींदो आहे, दीन जो थींदो आहे। ऐं ॿिए नंबर ते इंसान जो जिस्मानी नुक़सानु बि आहे। ऐं टे नंबर ते इंसान लाज़मी जेको पंहिंजे पेट में पंहिंजे मुंहं में गिरह विझे पियो हराम जो न, इहो ॿिए कंहिंजो हक़ आहे ऐं ॿिए जे मथां ज़ुल्म करे थो। यानी हिकु इंसान हराम रोज़ी कमाए करे हिकु ई टाइम ते केतिरा गुनाह करे थो। असांजे मुआशिरे में तक़रीबन असां कारोबार जे मामलात में हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु घटि कंदा आहियूं। अक्सर करे चवंदो आहे ठीकु आहे कारोबार ई करिणो आहे, कारोबार में जेकॾहिं मज़हब हलायूं था, दीन हलायूं था त पोइ असांजो कारोबार नथो हले। उन करे असांजे मुआशिरे में केतिरा ई इन क़िस्म जा तरीक़ा आहिनि जेके असांजे मुआशिरे में उहे असीं कारोबार जे मामलात में आणियूं था, पर अफ़सोस इन जे मथां थींदो आहे असीं उन्हनि कमनि खे ग़लति सम्झूं ई कोन था। गुनाह जे मामले में न हिकु उहो शख़्स आहे जेको गुनाह करे थो ऐं उन गुनाह खे गुनाह सम्झे थो, यकीन अल्लाह उनखे हिकिड़ी हिदायत ॾेई छॾींदो। हिकिड़ी उन इंसान जे ज़हन में शइ अची वेंदी, अल्लाह जी बारगाह में अची करे उन शइ जी माफ़ी वठंदो। पर ॿियो उहो शख़्स आहे जेको गुनाह खे गुनाह सम्झे ई कोन थो, यानी उनखे तसवुर ई कोन थो करे त पोइ उनखे माफ़ी जी तौफ़ीक़ मिलंदी बि कोन, उनखे रुजू जी तौफ़ीक़ मिलंदी ई कोन, छो त उहो पंहिंजो पाण खे ग़लति सम्झे ई कोन थो, उहो पंहिंजो पाण खे सही सम्झे पियो। तंहिंजे करे असांजे मुआशिरे में अक्सर तौर ते कारोबार जे मामलात में हिकिड़ा बि उहे तरीक़ा हर को सम्झे थो बाबा हीअ त ग़लति आहे, ठीकु आहे कारोबार में करियमि लेकिन ग़लति आहे। लेकिन ॾुख तॾहिं थींदो आहे जॾहिं हिकु ग़लति खे सही रूप ॾेई करे असांजे मुआशिरे में हिकिड़ो शैतान जॾहिं इंसान खे गुमराह कंदो आहे तॾहिं इन शइ जे मथां इंसान खे ॾुख हिकु गुनाह आहे ऐं ॿियो गुनाह खे गुनाह न सम्झणु, इहे ॿई डबल ट्रिपल गुनाह इंसान जे लाइ थी विया हलिया। जीअं मिसाल जे तौर ते असां वटि अक्सर करे जेको नंढा मिसाल तव्हांखे ॾियां त अक्सर तौर ते कारोबार जेको हलंदो आहे उन में घणो करे आम नंढो कारोबार हुजे चाहे वॾो कारोबार हुजे, हिकु रेड़ी हलाइण वारो शख़्स हुजे या वॾो करोड़पति शख़्स हुजे, अक्सर तौर ते असांजे मुआशिरे में कूड़ो कसम हलंदो कारोबार जे मामले में। हाणे कसम कूड़ो खणी करे कारोबार करणु एॾो सख़्तु तरीन जुर्म आहे जो असां पंहिंजे पघर जी कमाई खे पंहिंजे लाइ पंहिंजे बचनि जे लाइ हराम करे खारायूं था। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जी हदीस आहे, सभ खां पहिरीं नबी अलैहिस्सलाम जिन असांखे सम्झायो त कसम जा मामला जेके आहिनि एतिरा नाज़ुक मामलात कसम जा आहिनि जो इंसान सोचे ई कोन थो। छो इंसान कसम खणे थो न अल्लाह ताला जी ज़ात ॾियो, छा मक़सदु आहे? मानो अल्लाह खे गवाह बनाए थो, अल्लाह ताला खे गवाह बनाए थो। ऐं असां पंहिंजो दिलि ते हथु रखूं असां इंसान जी कहिड़ी हैसियत आहे। को दोस्त हुजे कंहिं जॻह ते हुनजा के ॾेती लेती मामलात हुजनि, तव्हांखे मूंखे उहो ज़ामिन बनाए गवाह बनाए ऐं टाइम ते जेकर उन सां वहिंवार न करे त असां पाण पुछूं त असांजा उन जे बारे में कहिड़ा ख़्यालात हूंदा? यार तो मूंखे बदनाम करे छॾियो, तो मूंखे ख़्वार करे छॾियो, मूंखे रुसवा करे छॾियो, असांजी ज़िंदगी जा तालुकात ख़तम थी वेंदा आहिनि। छो फलां जॻह ते तो मूंखे जॾहिं ज़ामिन बनायो आहे, शायदि मूंखे रखियो अथई त पोइ उन जॻह ते तो उन सां उसूली वहिंवार छो कोन कयो आहे? हीअ इंसान जी हैसियत आहे। रब जी ज़ात गयूर आहे, अल्लाह जी ज़ात बेमिसल आहे। असां मामलात जे अंदरि अल्लाह ताला खे गवाह बनाए करे असां उन शइ जी परवाह कोन कंदा आहियूं। ॾुख थींदो आहे जो असां अल्लाह ताला जी ज़ात खे अल्लाह ताला फरमाए मा क़दरुल्लाह हक़ क़दरिही, इंसान एॾो बेक़दरो आहे जो जेको रब जो क़दुरु करण जो हक़ आहे इंसान क़दुरु ई कोन कयो आहे।
अल्लाह जो कसम असां वटि त माना ईअं आम आहे जो असां कूड़ी ॻाल्हि जे लाइ रब जो नालो इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं बि को कसम खणंदो आहे, को माण्हू चवंदो भाई ॻाल्हि मूंखे कूड़ी करणी आहे, त अल्लाह जो कसम खणी करे माण्हू ॻाल्हि करे वेंदो। कसम खणण वारे खे बि यकीन हूंदी त मूंखे कूड़ी करणो आहे, ॿुधण वारो बि यकीन सां यकीन करे वेंदो त हीउ माण्हू कूड़ो आहे। मिसाल जे तौर ते आम असीं मिसाल वठो, को माण्हू शख़्स वञे थो कंहिं दुकान ते, उहो कसम खणी करे बग़ैर कंहिं पहिरीं मुलाक़ात आहे, उन पहिरीं मुलाक़ात में चवंदो बाबा आउं कसम खणी करे चवां थो त हीअ शइ मुंहिंजी 500 जी ख़रीद तोखे 400 में ॾियां पियो। हाणे हिकिड़ो ॿुधण वारे खे यकीन थींदी यार हिन सां मुंहिंजो वास्तो ई कोन्हे, को राब्तो ई कोन्हे, ऐं पहिरीं दफ़ा हिन जी दुकान ते आयो या पहिरीं दफ़ा, ऐं हीउ शख़्स पंहिंजो घर पंहिंजो सभु कुझु छॾे करे हिन शहर में वेठो आहे, 5 रुपया कमाइण जे लाइ वेठो आहे न। हू मुंहिंजे करे 100 रुपया नुक़सान छो थो खाए? छाजे करे? जॾहिं मूंसां हिन जो तालुकात कोन आहिनि, मुंहिंजे करे 100 रुपये जो नुक़सान खणे पियो, जिन सां हिन जूं दोस्तियूं आहिनि, वास्ता आहिनि, तालुकात आहिनि, ख़बर न हुते केॾा वॾा नुक़सान खणी वेंदो हुजे। यानी ॿुधण वारे खे 100% यकीन थी वेंदी कसम त कूड़ो आहे, पर कंहिंजो कसम खणी वियो? अल्लाह जो कसम खणी वियो हलो। ऐं इन जॻह ते असां वटि अक्सर करे ईअं थींदो आहे जो जॾहिं कसम खणंदा आहिनि गैरुल्लाह जो न, त हर माण्हू एहतियात कंदो आहे, हर माण्हू एहतियात कंदो आहे। अल्लाह जे नबी त मन कई आहे, न तालिफ़ बिआबाइकुम, अबनि नारायण जो कसम न खणंदो, मन कान हालिफ़न फलियहलिफ़ बिल्लाहि औ लियस्मुत। जंहिं माण्हू खे कसम खणणो आहे न, सिर्फ़ु अकेले अल्लाह जो कसम खणे, सची ॻाल्हि जो कसम खणे, या त ख़ामोश रहे। गैरुल्लाह जो कसम खणणु शिरक आहे। असां वटि आम हले थो बाबा रोज़ी जो कसम, बचे जो कसम ऐं खीर जो कसम, या आम तरह सां उहे जुमिला हूंदा आहिनि जेके कसम जी माना में हूंदा आहिनि। बाबा ॾिसो ऐं रोज़ी में वेठो या ॻाल्हि कूड़ी कोन थो करियां, मुंहिंजे हथ में खीर पियो ॻाल्हि कूड़ी कोन थो करियां, मुंहिंजो ॾिस चहिरो कहिड़े ॾिस जे तरफ़ ॻाल्हि कूड़ी कोन थो करियां। इहे सभु शिरकिया क़सम आहिनि। असां पंहिंजे कारोबार खे, हलाल रोज़ी खे इन्हनि शयुनि सां छो आराम करियूं था? अॼुकल्ह को बि शख़्स बेवकूफ़ न आहे, हर इंसान खे अल्लाह ताला हिकिड़ो सम्झ ॾिनी आहे। हर माण्हू दुनिया जे अंदरि जेके बि कुझु कारोबार करे थो सोचे सम्झी करे थो। तव्हां ॻाल्हि हुन सां क्लियर करियो, फाइनल करियो, सिधी करियो। जे हुनजे सम्झ में ईंदी ठीकु आहे, न सम्झ में ईंदी त को मसइलो ई कोन्हे। तव्हांजे 100 दफ़ा कसम खणण सां पोइ कॾहिं बि ईअं कोन थियो रद्दी शइ तव्हांजो विकिरो थी वई हुजे, सिर्फ़ु इंसानु पंहिंजो ईमान वञावे थो। रसूल करीम अलैहिस्सलाम जी हदीस पाणींदा, क़यामत जे ॾींहुं 3 इन क़िस्म जा बदनसीब ईंदा, बदबख्त उहे इंसान ईंदा जिन खे अल्लाह ताला एॾो नाराज़ हूंदो, रब जी नाराज़गी एतिरी हूंदी जो अल्लाह जे नबी फरमाए ला युकल्लिमुहुमुल्लाह, अल्लाह एतिरो उन्हनि ते नाराज़ हूंदो जो रब उन्हनि सां ॻाल्हाइणु पसंदि कोन कंदो। कावड़ जी हिकिड़ी लिमिट हूंदी आहे न, हद हूंदी आहे, लेकिन हीउ सभ खां आख़िरी दर्जो आहे। अञा अॻियां वला यंज़ुरु इलैहिम, ॻाल्हाइण त परे जी ॻाल्हि आहे, लेकिन रब रहमती नज़र सां उन ॾे ॾिसणु पसंदि कोन कंदो। असां ख़ुदि पंहिंजे दिलि ते हथु रखूं। इंसान जी जीअं त कावड़ का मिसाल ई कोन्हे, आम कावड़ आहे। अल्लाह जी ज़ाती कावड़ केॾी हूंदी, रब उन सां रहमती निगाह सां ॾिसणु पसंदि कोन कंदो। वला युज़क्कीहिम, अल्लाह उन्हनि खे गुनाह खां पाक बि कोन कंदो। उहे केरु 3 इंसान आहिनि? उन्हनि 3 माण्हुनि में हिकिड़ो उहो माण्हू अल मुनफ़िक़ु सिलातो बिल हल्फिल काज़िब, कूड़ो कसम खणी करे पंहिंजी का शइ विकिणे थो, चाहे उहा शइ 5 रुपयनि जी हुजे या 5 लख जी हुजे, लेकिन कूड़ो कसम खणी करे पंहिंजी शइ विकिणे थो त अल्लाह जी ज़ात उन ते एतिरी ॾमिरल हूंदी, रब जी एतिरी नाराज़गी हूंदी जो क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन ॾे नज़र रहमत सां ॾिसंदो बि कोन, अल्लाह ताला उन सां ॻाल्हाईंदो बि कोन। यानी कूड़ो कसम खणे जो माण्हू कारोबार कंदो। अॼु असां वटि आम हले थो कारोबार मामलात में, आम शइ हले थी। तंहिं करे इन शइ सां असां पंहिंजे हलाल रोज़ी खे हराम करियूं था। ऐं अहिड़ी तरह सां ॿिए नंबर ते असां वटि ख़ासि करे दोखे जो मामलात कारोबार में घणो करे हलंदा आहिनि। अल्लाह जे नबी जी वाज़िह हदीस मन गश फलैस मिन्ना, जंहिं बि शख़्स दोखो ॾिनो उनजो असां सां को तालुक़ु कोन्हे, असांजे दीन सां को तालुक़ु कोन्हे, असां मुस्लमान सां उनजो को तालुक़ु कोन्हे। दोखे जा मामलात असां वटि अक्सर करे हलनि था। जिन्स जो कारोबार हुजे, चाहे आम कंहिं बि शइ जो कारोबार हुजे, आम हिकिड़े रेड़ी हलाइण वारो को मज़दूर हुजे, हिकु शख़्स ग़रीब हुजे या वॾो को बिज़नेसमैन हुजे, लेकिन दोखे जा मामलात आम सां हलनि था। नबी अलैहिस्सलाम जिन रस्ते में वञनि पिया, अल्लाह जो पैगंबर हिकु दुकान ते ॾिसनि था अॻियां खां कणिक जो ढिग पियो आहे, कणिक जो ढेर आहे। अल्लाह जे पैगंबर सां उन में हथ अंदरि लॻायो ढिग अंदरि, त असाबत यदहु बललन, नबी अलैहिस्सलाम खे हेठि कणिक कुझु आली नज़र आई, यानी हथ खे थधी लॻे त कणिक पुसियल आहे। पाण दुकान वारे खे सॼो त मां त हीउ छा आहे? चए अल्लाह जे नबी सां असाबत समा, राति बरसाति वठी उनजे करे कणिक पुसी वे हली, तंहिंजे करे मूं पाणी कोन लॻायो आहे, बरसाति जे करे कणिक पुसियल आहे। पाण में त अफला जालतहु फौक़ ताम,
जेकर वाकई ईअं आहे त पुछल कड़क खे हेठि लिकायो छो अथई, मथे रखी आहे न। ऐं इन मामले में अल्लाह जे फरमाए जेको धोखो ॾिनो आहे, ऐं जंहिं बि शख़्स असांजे मुस्लमान खे धोखो ॾिनो उन सां असांजो को तालुक़ु कोन्हे, उनजो असांजे दीन सां को तालुक़ु कोन्हे। अॼु असां वटि सोचूं भला, इहो त आम हले थो, जिन्स जे मामलात में हिकु शइ जी जिन्स आहे उन में ॿी शइ जी जिन्स मिक्स करे, या का बि हिकिड़ी शइ रदी शइ आहे उन सुठी जिन्स जे मथां खां सुठी शइ इहे सम्झ लोड कई वञे, ॿी विच में का ख़राबु शइ लॻाए करे, या नालो उनजो सुठी शइ जो हूंदो, सुठी कंपनी जो हूंदो आहे, उनखे ॾींदासीं का हल्की कंपनी, इहो असां वटि आम शइ हले थी। असीं इनखे गुनाह सम्झूं ई कोन था, ऐं असीं उन माण्हू खे वॾो चालाक सम्झंदा आहियूं। यानी कारोबार जे मामलात में असां वटि उहो कामयाबु माण्हू आहे जेको माण्हू धोखे जे मामलात में सभ खां वधीक माण्हुनि खे मुतमइन करे सघे, माण्हुनि खे वधीक कवर करे सघे। हिकिड़ी रदी शइ सुठी शइ जे नाले सां कीअं विकिजे थी असांजे मार्केट में, बाज़ार में, इहा शइ कंहिंखां बि लिखियलु कोन्हे। अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम इन शइ खां मने कई आहे। नबी अलैहिस्सलाम एतिरे क़दुरु ताक़ीद कई आहे, पाण हिकु नंढो मिसाल ॾिनो आहे ॿकरी जो। पाण में जेकॾहिं को माण्हू कंहिं बि पिड़ी मां ॿकरी वठे थो ऐं उन ॿकरी जे धणी छा कयो आहे, उनजो खीर हिकु ॾींहुं ॿ ॾींहं रोके छॾियो आहे। ख़ासि करे थींदो ईअं त अल्लाह जे नबी फरमाए उहो ॿकरी वठी थो वञे घर, हाणे घर उनखे ख़बर पई त हिन ॿकरी जो खीर त रोकियलु हो, मूंसां धोखो थियो आहे। पाण उनखे फरमाए त हीउ 3 ॾींहंनि अंदरि सौदो वापसी करे सघे थो। ऐं जंहिं शख़्स हिन सां विकियो आहे, हालांकि सौदो थियण खां पोइ अल्लाह जे नबी जी ॿी हदीस पाण माईंदा त जॾहिं बि को माण्हू सौदो करे थो कंहिं शइ सां, त पोइ जॾहिं उनजी मजलिस ख़तमु थिए थी, ॻाल्हियूं ख़तमु थी वञनि थियूं, हिक ॿिए खां जुदा थी वञनि था, सौदो उनजो पको थी वञे थो। पर हिन जॻह ते अल्लाह जे नबी में 3 ॾींहंनि अंदरि उहो माण्हू ॿकरी वापसी करे उन खां पंहिंजी पेमेंट वसूल करे सघे थो। ऐं अल्लाह जे पैगम्बर जे दौर में इन क़िस्म जो मसइला थिया, अल्लाह जन वापसी कराए ॾिए उन माण्हू खे, छो हुन सां धोखो थियल आहे। जंहिं बि शख़्स सां इन क़िस्म जा मामला थियनि था, अल्लाह जे नबी केॾी ताक़ीद कई आहे। असां वटि इन क़िस्म जो को मसइलो ई कोन्हे, असीं इन शइ खे को वॾो मसइलो सम्झंदा ई कोन आहियूं। अहिड़ी तरह सां कारोबार जे अंदरि ख़ुशूसन जेको असांजे मुआशिरे खे घणो करे जंहिं शइ तबाह कयो आहे, अक्सर तौर ते जेको असां वटि हर नंढे खां वॾे कारोबार में को माण्हू रुधल आहे, उहो व्याज जो मामिलो आहे। व्याज एतिरो त आम थी चुको आहे जो अफ़सोस जी ॻाल्हि आहे, जो असां उनखे मूं तव्हांखे ॿुधायां त गुनाह सम्झण परे जी ॻाल्हि आहे, पर असांजा आम माण्हू वीचारा उहे यानी हिकिड़े क़िस्म जो सवाब नेकी जे रूप में उनखे आणींदा आहिनि। त बाबा ॾिसो न, कारोबार आहे, असां कारोबार में पंहिंजी का बि इन्वेस्टमेंट करियूं था, पैसो लॻायूं था, ऐं असां लख रुपया लॻायोसीं, महीने ते असांखे उन जॻह ते 2 लख रुपया मिली विया हलिया, ऐं हुन माण्हू खे असां लख रुपया ॾिनोसीं उधारो, महीने ते जेकर असांखे 1,20,000 पेमेंट वापसी करे त कहिड़ो मसइलो थी पियो आहे। हालांकि अल्लाह ताला क़ुरान करीम में व्याज जे हवाले सां जेका मुज़म्मत कई आहे, उहा कारोबार जे मामले में कंहिं बि क़िस्म जे एतिरे के गुनाह जी मुज़म्मत न कई आहे। अल्लाह ताला फरमाए अल्लज़ीना याकुलून रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमु अल्लज़ी यतख़ब्बतु शैतानु मिनल मस ज़ालिका बिअन्नहुम क़ालू इन्नमल बयउ मिथलु रिबा। अल्लाह ताला फरमाए त कुझु माण्हू इन खे सम्झाइनि जेके चवंदा आहिनि बाबा कारोबार ऐं व्याज हिकिड़ी शइ आहे, कारोबार में पैसो वधे थो, व्याज में पैसो वधे थो, लेकिन हिकिड़ो आम उसूल यादि रखी छॾियो, कारोबार जे अंदरि नफ़े नुक़सान ॿिन्ही चांसिस हूंदा आहिनि। मुमकिन है नुक़सान थिए, मुमकिन है नफ़ो थिए, लेकिन व्याज जी सभ खां वॾी निशानी आहे जो नुक़सान जो हुन में कंहिं बि क़िस्म जो को शिबो ई कोन हूंदो आहे, नुक़सान जी का ॻाल्हि ई कोन हूंदी आहे, नफ़े जी चांसिस हूंदी आहे। कम अज़ कम जेके नफ़ो न मिलियो त असुलु रक़म मूंखे ज़रूरु मिलंदी, इहा ऐन ई सम्झ हिकिड़े क़िस्म जी निशानी आहे। कारोबार जे अंदरि जिते नफ़े जो चांस हूंदी आहे उते नुक़सान जे हवाले सां बि ॻाल्हि हूंदी आहे, त मुमकिन नुक़सान बि थी सघे थो। अल्लाह ताला इन जॻह ते फरमायो व अहल्लल्लाहुल बयअ व हर्रम रिबा, अल्लाह ताला वापार खे हलाल चयो आहे ऐं व्याज खे अल्लाह ताला हराम चयो आहे। अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमायो यमहकुल्लाहु रिबा व युरबि सदक़ात वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल कफ़ारिन असीम। फरमाए व्याज हमेशा घटिबो आहे, अल्लाह ताला व्याज खे मिटाईंदो आहे, घटाईंदो आहे। तव्हां 5 लख रुपया व्याज ते खणो, तव्हां नोट करे ॾिसो, उन जॻह ते ॿी जॻह ते तव्हांखे नुक़सान 5 लख खां वधीक थी वेंदो हलियो। का बीमारी अची वई, को फॾो फसाद थी वियो हलियो, हिकिड़े कारोबार में तव्हां 5 लख लॻाया, ॿिए कारोबार में तव्हांखे 10 लख जो नुक़सान थी पियो हलियो, तव्हां सम्झंदा हुन कारोबार में डाउन थियसि, न ही हिन जॻह ताईं बदिलो तव्हां आणणो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में जेका ॻाल्हि वाज़े करे छॾी उहो यकीनन आहे यमहकुल्लाहु रिबा, फरमाए व्याज खे अल्लाह ताला मिटाईंदो आहे, घटाईंदो आहे। व युरबि सदक़ात, जेको इंसान अल्लाह जे रस्ते में सदको कंदो आहे, ग़रीबनि मिस्कीननि जी मदद कंदो आहे, ज़ाहिरी एतबार सां पैसो घटिबो आहे, पर फरमाए अल्लाह उन सदके खे सांढींदो आहे, संभालींदो आहे। जीअं हिकु शख़्स
धनार हुजे पंहिंजे माल खे संभालींदो ऐं सांडींदो, उनखे गर्मी खां सर्दी खां बचाए हिकिड़े नंग मंझां उहो 10 नंग करे वेंदो आहे, ईअं ई साॻी अलाह तबारक तआला हुन माण्हू जे सदके खे अलाह ताला सांडींदो आहे। अलाह तबारक तआला फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ईमान वारो अलाह खां डिॼो, वज़रू मा बक़िय मिन रिबा इन कुंतुम मुमिनीन। फरमाए जेके जाहिली दौर में तव्हांजा कारोबार थियल हुआ, व्याज जा मामला जेकॾहिं हिक ॿिए सां रहियल हुजनि, हाणे तव्हां हिक ॿिए खे छॾे ॾियो, माफ़ करे छॾियो। अल्लाह तबारक तआला ॿी जॻह ते फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तअकुलु रिबा अदआफ़ मुदाअफ़ा वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। फरमाए तव्हां व्याज खे ॿीणूं चोणूं करे न खाओ, तव्हां अल्लाह खां डिॼो, मन तव्हां कामयाब थियो। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो वमा आतैतुम मिन रिबा लियरबू फी अमवालिन नास फला यरबू इंदल्लाह। तव्हां जेके व्याज ॾियो था इन जो मक़सदु इहो आहे त लियरबू फी अमवालिन नास, तव्हां त माल वधे, तव्हां त माल वधे। फरमाए फला यरबू इंदल्लाह, दुनिया में मुमकिन है तव्हांखे 5 रुपया वधीक मिली आहिनि, लेकिन अल्लाह जे हिसाब किताब में इहो माल वधंदो कोन्हे बल्कि घटंदो आहे। वमा आतैतुम मिन ज़कातिन तुरीदून वजह अल्लाह फउलाइक हुमुल मुज़िफून। फरमाए जेका तव्हां अल्लाह जे रस्ते में ज़कात ॾियो था, सदको ख़ैरात करियो था, ज़ाहिरी एतबार सां तव्हांजो माल घटि थी वियो आहे, पर रब फरमायो क़यामत जे ॾींहुं ॿीणूं चोणूं हिसाब किताब इन्हनि माण्हुनि खे मिलंदो। अल्लाह तबारक तआला ईअं क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ अंदाज़ में असांखे सम्झायो आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम जी हिकु चकर ॾिसनि था न के माण्हू खे जो उनखे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारियो वियो, हिकु शख़्स खून जी नहर जे अंदरि आहे, खून जी नहर बदबूदार आहे ऐं उन जे नहर जे किनारे ते हिकु शख़्स बीठल आहे, उन जे हथ में पत्थर आहे। जॾहिं हीउ माण्हू ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे थो, हीउ पत्थर खणी करे उनखे उछलाए हणे थो ऐं उहो ज़ख़्मी थिए थो ऐं वापसी वरी जेको नहर जे अंदरि किरे थो, वरी वापसी अचे थो, ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे थो, लेकिन अल्लाह जो फ़रिश्तो हुनखे कोन पियो छॾे। अल्लाह जे नबी फरमाए हीउ केरु आहे? चयो अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लज़ी रअयतु फ़िन नार आकिलु रिबा, जेको नहर जे अंदरि आहे, ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे पियो। सही बुखारी जी रिवायत आहे। हीउ माण्हू दुनिया में व्याज खाईंदो हो, व्याज खाईंदो हो। ऐं ॿी उहा जेका हदीस आहे जंहिं रिवायत में क़िस्म जा अल्फाज़ अचनि था त व्याज जा 70 खां वधीक दर्जा गुनाहनि जा जेके तबका आहिनि, उन में अदनाहा ऐं यनकिह रजुलु उम्महु, घटि में घटि दर्जो हीअ आहे गुनाह जो, व्याज जो हिकु माण्हू पंहिंजे सॻी माउ सां निकाह करे। केॾो वॾो जुर्म आहे असांजे मुआशिरे में, हेॾे वॾे जुर्म खे। ऐं ॿी जॻह ते अल्लाह तबारक तआला इंसान खे हुकुम कयो आहे जेकॾहिं तव्हां व्याज खे नथा छॾियो त पोइ यादि रखी छॾियो अल्लाह ऐं उन जे पैगंबर सां जंग जो ऐलान करियो। हाणे असां ख़ुदि पंहिंजे दिलि ते हथु रखूं, पंहिंजो पाण खां पुछूं, असां मंझां कंहिं माण्हू में इहा जुरत थी सघे थी जो रब जी ज़ात सां जंग जो ऐलान करे? मुमकिन ई कोन्हे। कॾहिं इंसान यानी उहो माण्हू जंहिंजो ताल्लुक़ इस्लाम सां न हुजे, इस्लाम खां परे आहे, जेको रब जी ज़ात खे तस्लीम नथो करे, उन माण्हू बि कॾहिं इन क़िस्म जी जुरत कोन कई जो अल्लाह जी ज़ात सां जंग करियां। लेकिन हिन जॻह ते असांजे मुआशिरे में, उन ई मुआशिरे में जंहिं जॻह ते असीं चवंदो आहे असांजे ज़हन में शइ कोन थी अचे, असांजे तसवुर में शइ कोन्हे, इंसान जी हैसियत कहिड़ी आहे जेको हिकु इंसान जो मुक़ाबिलो कोन थो करे सघे, उहो रब सां कीअं मुक़ाबिलो कंदो? लेकिन उहो साॻी माण्हू रोज़ानो हज़ारों रुपया व्याज खणी करे रब जी ज़ात सां, अल्लाह जे पैगंबर सां जंग जे ऐलान जी जुरत करे थो। कॾहिं असां सोचियो बि कोन्हे, कॾहिं असां फ़िक्र बि कोन कयो आहे, कॾहिं असांजे ज़मीर असांखे मलामत कोन कई आहे त हिन हेॾे वॾे मामले में असां पंहिंजो पाण खे, पंहिंजे बचनि खे हराम रोज़ी खाराए करे अल्लाह सां जंग जो केतिरा दफ़ा ऐलान करे विया आहियूं। असां वटि व्याज आम हले थो। हिकिड़ो त आम शइ हले थी, मिसाल तौर ते को माण्हू कंहिंखां कर्ज़ु खणे थो, लख रुपया मजबूरी मुंहिंजी थी पई आहे, हाणे वापसी जे लाइ उनखे आऊं कुझु वधाए ॾींदुसि। यादि रखी छॾियो, व्याज लख जो हुजे चाहे कख जो हुजे, व्याज व्याज आहे। ईअं न आहे जो बाबा वॾो व्याज कोन थो ॾियां खणा, सिर्फ़ु थोरा चंद रुपया आहिनि। व्याज जे कारोबार जो मिसाल तव्हां ईअं सम्झो, हिकु दिलो पाणी जो भरियल आहे, हिकु कूलर पाणी जो तव्हां सुठो भरे छॾियो आहे, साफ़ पाणी आहे, बिल्कुलु बहितरीनु पाणी आहे। उन पाणी में तव्हांजे साम्हूं, तव्हांजे अखियुनि जे अॻियां सिर्फ़ु हिकिड़ो कतरो ज़हर जो या हिकु कतरो पेशाब जो किरी पए, तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखो। छा तव्हांजी दिलि चाहींदी जो उन दिले मंझां ऐं उन कूलर मंझां, नंढड़ो मिसाल आहे, तव्हां वॾी टैंकी जो मिसाल वठो भला, वॾी टैंकी भरियल आहे, उन ई जे टैंकी जे अंदरि तव्हांजे साम्हूं इन क़िस्म जो ज़हर जो कतरो किरियल आहे, इंसान जो दिलि कोन चाहींदो जो उन मंझां पाणी पिया। छो? पाणी त होॾां बहितरीनु आहे, सिर्फ़ु हिकिड़ो कतरो उन में ख़राब शइ जो वियो आहे। ईअं इंसान जो कारोबार आहे। लखों रुपया इंसान कमाए थो, हलाल जी रोज़ी आहे, पंहिंजी महिनत करे थो, पंहिंजो पघर वाहे थो, पंहिंजो टाइम ॾिए थो, पंहिंजो घर बच्चा औलाद छॾे थो, सभिनी शयुनि खे छॾे करे पंहिंजो कारोबार करे थो। 1 रुपयो उन में व्याज जो लॻाए करे ईअं सम्झो हिन भरियल
दिले पानी जे में एक ज़हर जो कतरो लगाए छॾियो आहे जेको हिन खे नुक़सान ॾेई सघे थो। क़तल न बि कयाई न त बि उनखे नुक़सान ज़रूरु ॾींदो, जान खे नुक़सान है, सेहत खे नुक़सान है। लेकिन असां इन हवाले सां सोचियो ई कोन था। बैंक जा मामलात हलनि था या मुख़्तलिफ़ क़िस्म जो NGOs असांजे मुआशिरे में तक़रीबन हिन वक़्तु व्याज ईअं आम थी चुको आहे जो असीं उन शइ खां हिकु माण्हू बचे त अलाह हुनखे तौफ़ीक़ ॾींदो आहे, अलाह तौफ़ीक़ ॾेई छॾींदो आहे। लेकिन असां कॾहिं सोचियो ई कोन आहे। असांजे मुआशिरे में इहा क़िस्म जी हिकिड़ी ग़लति अफ़वाह पकड़ी वई आहे, उहा व्याज खां बची कोन था सघूं। तव्हांखे ख़बर आहे, हीउ मोबाइल जो सिस्टम आहे, हिन में जेको ग़रीब माण्हू आहे, मिसकीन माण्हू आहे, जंहिं वटि एॾो वॾो कारोबार बि कोन्हे, बैलेंस ख़तमु थी वियो हलियो, हाणे मूंखे कंपनी लोन ॾिए थी, 20 रुपया लोन ॾे, 30 रुपया लोन ॾे, ऐं वापसी कटौती केतिरी कंदी आहे कंपनी? 3 रुपया 4 रुपया मथे खणंदी आहे। तव्हां जे करे अहले इल्म जो फ़तवाऊं ॾिसो, तव्हां अलाह जे नबी जे हदीसनि जी रोशनी में ॾिसो, इहा शइ बि व्याज जे ज़िमरे में अचे थी। छो त व्याज जी तारीफ़ छा आहे? हिकिड़ी जिन्स तव्हां कंहिं माण्हू खे ॾियो था, वापसी साॻी जिन्स वठो था, पोइ उन में घटि वधाई करे जेकॾहिं वठो था त पोइ इहो व्याज आहे। ख़ासि करे खाधे पीते जूं शयूं ऐं करेंसी जी सूरत में पैसे जूं शयूं जेके बि हिम जिन्स असां कंपनी वारनि खां 20 रुपए जो पैसा लोड जी सूरत में खयासीं या 30 रुपया लोड जी सूरत में खयासीं, वापसी असां कटौती छा में कई आहे? लोड जी सूरत में कटौती कई अथनि। इहा असां वटि आम, असीं सम्झो ठीकु आहे बाबा नुक़सान में अची वियासीं, कंहिं जॻह ते मुश्किलात में अची वियासीं, लेकिन इन जॻह ते बि असां आम मुआशिरे में कॾहिं सोचियो कोन्हे। वॾा त मामला परे था आहिनि। हमारा को बि माण्हू सरकारी मुलाज़िम असां वटि आम शइ हले थी, बाबा एडवांस तनख़्वाहूं खणा थो, मूंखे मजबूरी थी पई एडवांस पघारूं खणा थो, ऐं तव्हांखे ख़बर आहे बैंक जेका उनखां कटौती कंदी आहे उहा छा कंदी आहे? उहो उन जॻह ते लोन कटौती कंदी आहे। या असां वटि आम तरह सां बैंक में अकाउंट खोलणु लाज़मी, जेको सो मूंखे सेविंग अकाउंट खोलणो आहे, लाज़मी उन जॻह ते मूंखे पंहिंजे जंहिं जॻह ते हिकिड़े माण्हू जी सोच हूंदी आहे। तंहिंजे करे असां कोशिशि करियूं जेतिरा अलाह असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे इन्हनि शइ असीं बचण जी कोशिशि करियूं। आम नंढी लेवल जो कारोबार हुजे चाहे वॾी लेवल जो कारोबार हुजे, उहे मामलात असांजा बैंक सां हुजनि। ऐं ॾुख तॾहिं थींदो आहे असांजे मुआशिरे में जो इन्हनि साॻी बैंक जे मामलात में लेबल लॻायो वञिबो आहे, बाबा हीउ फलाणी इस्लामी बैंक आहे, इस्लामी बैंक आहे। ऐं जेके बि असां वटि तक़रीबन बैंक में राइज पैसे जे ॾेती लेती जा मामलात आहिनि, अक्सर तौर ते चाहे उनखे नफ़े जो मामिलो छो न चऊं, चाहे उनखे कुझु बि चऊंसीं, लेकिन ख़ासि करे मिसाल तौर ते मूंखे कंहिं बैंक मां लोन खणणो आहे, हाणे मूं वटि पैसा लाज़मी आहे, व्याज आहे। हाणे इस्लामी बैंक छा कंदी आहे? शइ साॻी मूंखे ॾींदी आहे, लेकिन तरीक़ो चेंज करे ॾींदी आहे। बाबा कागज़ी कार्रवाई में मूं हुनखां हिकिड़ी गाॾी वरिती अथमि का बि, ऐं उहा ओधर जी वरिती अथमि, 10 लख जी उनखां मूं गाॾी वरितमि। हाणे उहा अञा गाॾी मूंखे मिली कान आहे, शइ मुंहिंजे कब्ज़े में कोन आई आहे, ऐं उहा साॻी मूंखां गाॾी बैंक ख़रीद करे थी वापसी 10 लख जी मूं हुनखां ओधर जी वरिती अथमि, 5 महीने जो ओधर आहे, 6 महीने जी, साल जी केतिरी बि ओधर, किस्तनि में पैसा ॾींदोसां, पेमेंट कंदोसां। हाणे वापसी जेका मूंखां बैंक उहा गाॾी वरिती आहे उहा 9 लख जी वरिती अथमि ऐं मूंखे कैश पैसा ॾिए थी। हाणे तव्हां सोचियो इन जॻह ते बैंक मूंखे 9 लख रुपया हींअर ॾिना अथसि ऐं मूंखे साल में किस्तनि में जमे घणा करणा आहिनि? 10 लख करणा आहिनि। हीउ लख रुपया मथे छा आहे? व्याज सिधो सऊं आहे। नालो कहिड़ो बि ॾिजे, हमेशह कारोबार जेको हूंदो आहे न उनमें शइ कब्ज़े में ईंदी आहे। अक्सर तौर ते बैंक जे अंदरि इन क़िस्म जो जेको व्याज, इहो तरीक़ो असांजी इस्लामी बैंकिंग में हले थो। हालांकि इहो सिर्फ़ु हिकु लेबल लॻायल आहे। ईअं आहे जीअं शराब जे शीशे जे मथां तव्हां कंहिं सुठे शरबत जो नालो लिखी करे कंहिं सुठी जेको सो मशरूबात जो नालो लिखी विकिरो करियो। इहे असांजे मुआशिरे में अक्सर करे हलनि था। तंहिं करे असां इन्हनि शयुनि खां बचण जी कोशिशि करियूं। अलाह असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, पंहिंजो टाइम बि ॾियूं था, पंहिंजो पैसो सीड़ायूं था, पंहिंजे पघर जी कमाई असां पंहिंजे पाण खे पंहिंजे बचनि खे हराम करे न खारायूं। रसूल करीम अलैहिस्सलाम जे हदीसनि मां मालूम थिए थो, जंहिं बि शख़्स जे जिस्म में हराम जो पैसो वञे थो, हराम जी शइ वञे थी, अलाह अहिड़े माण्हू जी दुआ ई क़बूल कोन थो करे। अलाह जे पैगंबर फरमाए त को माण्हू सफ़र करे थो, डिघो सफ़र करे थो, अशअस अगबर यमुद्दु यदैहि इला समाए फयक़ूलु या रब्बी या रब्बी, डिघो सफ़र करे अजीब उनजी हालत, बिखरियल वार, हथ मथे खणी अलाह खां पुकारे पियो, रब हीअ मुंहिंजी दुआ क़बूल कर, फलाणी दुआ क़बूल कर, अलाह मुंहिंजी मदद कर। रब हिकु इंसान जी दुआ क़बूल कंदो आहे। मुसाफ़िर जी दुआ हूं जल्दी क़बूल थींदी आहे, पर हिन जी दुआ क़बूल कोन पई थिए। सबबु छा आहे? पाण में त मतअमु हरामुन, मशरबो हरामुन, मलबसो हरामुन, फना युग़ज़िय बिल हराम फना युस्तजाबु लहू। हिन जो खाधो बि हराम जो, हिन जो पीतो बि हराम जो, हिन जी ग़िज़ा बि हराम जी, हिन जो लिबास हराम जो। ॿुधाए अहिड़े माण्हू जी दुआ क़बूल कीअं थींदी? भला अॼु असीं शिकवा कंदा आहियूं, शिकायतूं कंदा आहियूं, यार दुआऊं घुरूं था, क़बूल ई कोन थियूं थियनि।
जॾहिं असांजे जिस्म में असांजे खून में हराम जी रोज़ी असांजे अखियुनि जे साम्हूं जॾहिं असीं पाण खाऊं पिया, ॿुधायो असांजे कीअं जिस्म में जेको उन हवाले सां दुआऊं क़बूल थींदियूं, कीअं असांजे घर जे अंदरि माहौल दीनदाराना थींदो, कीअं असांजे घर जे अंदरि हिकिड़े दीनदाराना हिकिड़े सिस्टम थींदो, असांजो औलाद दीन जी गैरत रखण वारो कीअं थींदो जॾहिं असांजी नंढे हूंदे खां परवरिश हराम कमाई ते कईसूं। तंहिं करे इहो फ़िक्र करणु खपे, सोचणु खपे। हलाल रोज़ी खे अलाह ताला वधाईंदो आहे। तव्हां नोट करे ॾिसो, कंहिं बि मार्केट में हिकिड़ो दुकान वारो इन क़िस्म जो हुजे, अलाह उनखे शोहरत ॾेई छॾींदो आहे, शोहरत ॾेई छॾींदो आहे। किथां खां माण्हू ग्राहक उनखे छिके करे रब उन जॻह ते आणींदा पुछा कंदा आहिनि, फलाणो दुकानदार जेको आहे उनजी ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे, रेट हिकिड़ो ई हूंदो आहे, फिक्स हूंदो आहे, ॻाल्हि जेका कंदो आहे उहा ई हूंदी आहे। तव्हां ख़ुदि सोचो, उन्हनि दुकाननि ते रश तव्हांजे साम्हूं आहे, उन्हनि दुकाननि खे कंहिं बि क़िस्म जी एडवर्टाइज़ करण जी ज़रूरत ई कोन हूंदी आहे। ऐं जिन माण्हुनि जो कारोबार इन क़िस्म जे धोखे ऐं ठगी ते मुश्तमिल हूंदो आहे, साल कारोबार हले, 2 साल हले, वॾी एडवर्टाइज़ थींदी आहे, लेकिन चंद सालनि में उहो कारोबार डाउन थी देरी कोन थींदी, हिकिड़ो दुकान वधी वेंदो आहे, मथां ॿियो को नुक़सानु थी वेंदो आहे। त रब जा फ़ैसिला आहिनि। ऐं जॾहिं बि असां हराम कमायूं था न, त उहो जेको असांजे पेट में असांजो हक़ 500 रुपया आहे, असांखे 600 रुपया मिलनि पिया न, इहो 100 रुपया असीं ॿिए जे मुंहं मां असीं गिरा कसियूं पियासीं, ॿिए जो हक़ खसियूं पिया। ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह ताला हुकूकुल इबाद जे मामले में एॾो सख़्तु इंसान सां मामिलो कंदो, जेसिताईं माण्हू ख़ुदि माफ़ न करे न, तेसिताईं रब हुनखे माफ़ कोन कंदो आहे। कारोबार जा मामला ईअं आहिनि, हिकिड़े माण्हू खां असीं 10 रुपया बग़ैर कंहिं हक़ ॾे खणूं था, इहो ज़ुल्म आहे। अज़ुल्म ज़ुल्मातन यौमल क़ियामह, रब फरमाए थो ज़ुल्म क़यामत जे ॾींहुं ऊंदहि जी सूरत में हूंदो। ऐं उन माण्हू खे अलाह इजाज़त ॾींदो त हिन माण्हू जे हाणे क़यामत जे ॾींहुं छा उन वटि कुझु कोन हूंदो, रब फरमाईंदो हिन जी नेकियुनि मां खण, तो ॿियो कुझु कोन्हे, नेकियूं हिन जूं खण। हाणे ॿुधायो, हिकु माण्हू खे मोकल मिले फलाणे जी नेकियुनि में हेतिरी खण, ऐं उनखे नेकियुनि जी एतिरी ज़रूरत आहे जो यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि, उनखे सॻी माउ बि उनखे नेकी ॾियण लाइ तयारु कोन्हे, सॻो पीउ उनखे नेकी ॾियण लाइ तयारु कोन्हे, पुट नक़्ते जिगर उनखे नेकी ॾियण लाइ तयारु कोन्हे। ऐं जेकर को आम माण्हू उनखे नेकियुनि जे मामले में रब इजाज़त ॾे, हिन जी नेकियुनि में जेतिरियूं वणनि खणी वठि, ॿुधायो छा छॾींदो हुन में, छा छॾींदो। केतिरियूं हदीसूं अलाह जे पैगंबर जो असांजे साम्हूं आहिनि, जिन मां मालूम थिए थो नबी अलैहिस्सलाम जी आख़िरी शइ तव्हांखे ॿुधायां, अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम फरमाईंदा क़यामत जी ॾींहुं पाण में तव्हां ख़बर मिस्कीन केरु आहे, ग़रीब केरु आहे, चओ अलाह जे नबी अलाह हुनजे रसूल खे ख़बर केरु ग़रीब आहे। पाण में मिस्कीन उहो माण्हू कोन्हे मल्ला दरमल वला दीनार जंहिं को पैसो कोन्हे, न, मिस्कीन उहो माण्हू आहे क़यामत जे ॾींहुं ईंदो, उनजूं रोज़ा हूंदा, निमाज़ूं हूंदियूं, ज़कातूं हूंदियूं, हज हूंदा, नेकियुनि जा अंबार हूंदा, हिसाब किताब जॾहिं थींदो रब जी बारगाह में साम्हूं पेश थींदो, दिलि में हिकिड़े क़िस्म जी ख़ुशी हूंदी, अॼु त कामयाबु भई आहे, निमाज़ी असां वॾा सदका ख़ैरात कंदो असां, इन जॻह ते रब जी बारगाह में जॾहिं फ़ैसिलो थींदो, अलाह जी अदालत में शिकायत करण वारा अची वेंदा, हलिया अल्लाह कद शतम हादा व कदब हादा व अकल माल हादा व सफ़िक दम हादा, अल्लाह हिन मूंखे गार ॾिनी, मूं ते तोहमत हयईं, मुंहिंजो माल हिन जेको सो नाजाइज़ तरीक़े सां खाधो हो, मुंहिंजो खून न वायो हो, अल्लाह ताला मलाइकनि खे चवंदो नेकियूं विरायो हिननि में, मज़लूमनि में, ही निमाज़ी आहे, निमाज़नि जूं नेकियूं हर क़िस्म जी बात मौजूदु आहे, मज़लूमनि में नेकियूं विराइबियूं, नेकियूं ख़तम थी वियूं, शिकायत करण वारा अञा बाक़ी आहिनि, शिकायत करण वारनि जा गुनाह खणी करे हिन जे मथां उछलाइबा, रब अदालत कंदो, अल्लाह इंसाफ़ कंदो, हिन साॻी शख़्स खे निमाज़नि जी खोट कान्हे, रोज़नि जी खोट कान्हे, अमलनि जी खोट कान्हे, लेकिन अल्लाह ऐलान कंदो हिन माण्हू खे ऊंधे में गीले जहन्नम जे हवाले करियो। इहे सभु शयूं सिर्फ़ु असांखे इबादत जे मामले में कोन्हे सोचणो, इहे सभु शयूं सोचणो असांखे हुकूकुल इबाद जा मामला आहिनि, कारोबार जा मामलात आहिनि, कॾहिं बि असांजे मथां कंहिंजा 5 रुपया ज़ुल्म जा न हुजनि। अल्लाह सभिनी मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह असांखे हमेशह हलाल रोज़ी कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह ताला असांखे हराम कारोबार खां हराम रोज़ी खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असीं अल्लाह खां तौफ़ीक़ घुरंदासीं, कोशिशि कंदासूं, यकीनन रब असांखे बचाईंदो हिन शइ खां, ऐं जेके बि हिन खां अॻु में ग़लतियूं थियूं असां खां, कमियूं कोताहियूं थियूं, अल्लाह उहो असांखे माफ़ करे। आईंदा अल्लाह ताला असांखे पंहिंजे पघर जी कमाई खे हलाल करे पंहिंजे पेट में, पंहिंजे बचनि जे पेट में उहो खाराइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।